वअला आलिहिल मुज्तबा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत है प्यार सा सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। सुभान अल्लाह ठहरिए। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानियां बज़्म कौनो मका को सजाया गया। चेतु हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनकी झोली में जन्नत सजाई गई। चेतु बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की, हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। चेतु कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। चेतु मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अजीज दोस्तों ऐ मुझा प्यारा भाईरो, अज 3 जनवरी 2021 इन कोलाची साहिबन जे गोठ बगदादी जे अंदर फकीर मुजाहिद इस्लाम मुजाहिद मिल्लत अमानुल्लाह साहब कोलाची जी दावत ते अल्लाह से हाज़री जो मौक़ो नसीब फरमायो। ऐं लंबी चौड़ी तक़रीर जो न मां आदि आहियां न शौक़ीन भी आहियां, पर जेकॾहिं को आलिम ईंदो आहे त मां चवंदो आहियां ठीकु आहे, बस जल्दी कुर्सी ॾियां। स्टेज ते वेठल पंजाब खां आयल मेहमान हज़रत मौलाना उज़ैर अहमद साहब आलमाणी ऐं सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी उहे भी मौजूद आहिनि। इंशाअल्लाह ताला मुख़्तसर घड़ीअ जे अंदर मुख़्तसर मिंटन में असां पंहिंजो वाइज़ पूरो कंदासीं। असांखे नबी रहमतुल आलमीन नबी में कलमो पढ़ंदो वियो तो यकीनन जन्नती बणिजी वियो। कलमे पढ़ण खां पोइ हुज़ूर जे चेहरे जी ज़ियारत कई, सहाबी बणिजी वियो। चओ न सुभान अल्लाह। ये कलमो पढ़े छोकरे जो दम भी परवास थी। यहूदी उथियो पंहिंजे पुट खे खयईं। नबी से फरमाए काॾे थो खणी वञे? जैसे मां पंहिंजे खे पाण वञी दफन कंदुमि, तड़कोराईंदोमांसि, खफन पाराईंदोमांसि। सोणे नबी फरमायो अॻ में तंदो हो, हाणे मां मुहम्मद जो छा तो न ॿुधो त कलमो पढ़ियो अथई? तो पाण ॿुधो, कननि सां ॿुधो। इनखे मां मुहम्मद तण भी पाण कराईंदुमि, खफन भी पाण पाराईंदुमि, जनाज़ो भी मां मुहम्मद पढ़ंदोमांसि, पंहिंजनि हथनि सां मां मुहम्मद दफनाईंदोमांसि। रहमतुल आलमीन नबी आ। चओ न सुभान अल्लाह। जंहिंजी तारीफ़ में फरमायो वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
और रहमत वारे नबी ते कलमे पढ़ण वारो न हबीब किबरिया जी रहमत शा बयान किया जो पंजन सा त शफकत पर दुश्मनन सा भी प्यार पान इमामुल अंबिया रस्ते सा पे वजन हलंदे हलंदे एकड़े वण खे ॾिठो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थकावट जे करे पान करीम पंजी तलवार मुबारक लाहे वण ते टंगी पान संगन हेठो वण जे सुमी पिया गर्मी जी मौसम हुई एकड़ो यहूदी रस्ते को लंघियो हुजूर से के अकेलो सुतल ॾिठे दिल में सोचे वाह जो नऊज़ बिल्लाह शिकार मिली वियो अज मोहम्मद करीम के कत्ल करे छड़ींदुम बुधो कलमे वारो असांजे नबी जे वार वार जो मुहाफ़िज़ अल्लाह पाण तलवार नबी से लाहे नबी से ने मथो सिधी करे हकल ॾेई चवे तो ओ मोहम्मद तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसां त तुंहिंजी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केरु थो बचाए पाक नबी इमामुल अंबिया जी अख खुली हुई अशद आंगुर मथे करे चवनि था अल्लाह 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 मां मोहम्मद के अल्लाह बचाईंदो काफर के हथन के रब सुकाए छड़ियो वञा नबी से आंगुर मुबारक हेठ न कई काफर के हथन में तलवार छड़ाई जी वई उहा तलवार मिठे नबी खई पाक नबी इमामुल अंबिया खड़ी यहूदी ते सिधो करे हकल ॾेई फरमाए ओ यहूदी ॾिसां त मां मोहम्मद जी तलवार खां मुंहिंजे हथन में तोखे केरु थो बचाए यहूदी वडो अटकली हो वडो सियारो हो नबी सजे पेरन में किरी पे रोई करे जो तो सोणो मां त तोडी वडी तारीफ बुधी तम वडी हाक बुधी तम संजन फरमाए कड़ी तारीफ बुधी थी ते मां इहो बुधो आ तो दुश्मनन के भी माफ करे छड़ींदो आ संजन फरमाए तो के छा खपे जैसे मुखे भी माफी खपे नबी से फरमाए होए दुश्मन कत्ल जे इरादे से आए ही पर मां मोहम्मद तो के माफ करे छड़ियो सची बुधायो जे तहां सामो को जे हा छड़े हा न था गलायो जयवा तू मुझे सामो तलवार सिधी के मां तो के किए छड़ी दो आ मोहम्मद तो जे शान का सद के वना साईं माफी जो ऐलान कियो काफर जे अखिन मां गोड़ा निकरी आया रोई करे चवे तो सोना जड़ो बुधंदो हम ओड़ो डिठो थमाई जल्दी कर कलमो पढ़ाए पंजन मुरीदन में शामिल कर कहो सुभान अल्लाह कलमो पढ़ंदो हो तो यकीनन जन्नती बन जियो कलमे पढ़ण का ईमान जे नज़रों सा मिठे नबी जे चेहरे जी ज़ियारत के सहाबी बन जियो चओ सुभान अल्लाह तरीके चवण वारे चो रऊफ भी वो रहीम भी वो करीम भी वो कलीम भी वो फलक पे अर्श मसीर भी वो ज़मीन पे शाहो फकीर भी है उसी का फैज जहान नमाज में अजान में तनवीर ही तनवीर है मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है ये तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है ॾिसण वारा ॾिसी चवनि था हे केॾो न सुहिणो आहे जंहिंखे ठाहियो जंहिं कारीगर ठाहियो हूंदो उहो ठाहिण वारो केॾो न हसीन हूंदो अल्लाह उन मिठे नबीअ जे आशिकनि खे मिठे नबीअ सां सची मोहब्बत नसीब करे जो जॾहिं हुजूर जो आशिक आहे हुजूर जो दीवानो आहे हुजूर जो परवानो आहे जो हुजूर जे तग ते उनखे ज़िंदगी गुज़ारणी पवंदी न आशिक आहियूं पर नबीअ जे तग ते ज़िंदगी कोन गुज़ारींदो आशिक रसूल सॾाईंदो पर पैगंबर करीम जे हुक्म खे न मञींदो आज़ान मिलंदी मस्जिद जे वेझो न ईंदो हाणे मां ट्राली ते वेठुमि ॾिसां पियो मंज़र त जलसो त हले पियो गोड़े पलाल हे सॼो मैदान भरियल हो निमाज़ ते माण्हू कुल 14 या 15 हुआ छा भला इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो खाधो पीतो न आहे अब ॻाल्हायो त सही सॾु रब जो थियो आहे पोइ निमाज़ पढ़णी आहे पोइ अलाह ॼाणे थो बेनिमाज़ी जो हाल बि ॾिसो ऐं निमाज़ी जो बि ॾिसो ऐं नबी साईं फरमाए बेनिमाज़ी क़यामत में क़बरूं फाटंदियूं मुंहिंजे महबूब फरमायो बेनिमाज़ी भी निकरंदा निमाज़ी भी निकरंदा पर मुझे नबी फरमाए बेनिमाज़न जे चेहरन ते मुझे पाक नबी इमामुल अंबिया फरमायो आंधारी होंदी रोशनी न होंदी फरमाए निमाज़न जे चेहरन में रोशनी होंदी चोडी जे चंद्र का वधीक चमकंदड़ होंदा मां मोहम्मद सुञाणे वींदो मान वो सॼे चौधमान गर्मी में न बियो उस में न बियो अचो मां मोहम्मद जे हथन मां हौज़े कौसर पियो इन्ना आतैना कल कौसर हौज़े कौसर जो मिठो पानी पियो जन्नत जी टकेर ॾियां वरी जन्नत में मज़ा माणियो
साहबा जो से बेनमाजी संजन फरमान था बेनमाजन के मान न सुनाणींदम एक त नबी से फरमायो एक रिवायत में जो तो बेनमाजी कब्र में निकरंदा इंसान जी सूरत न होंदन फिटल जानवर जी सूरत दई खिंजीर जी शक्ल दई रब ऊंधे पर जहन्नम में छडे माखे हिकिड़े दोस्त वाक़ियो ॿुधायो जे 4 दोस्त होया निमाज़ी पक्का निमाज़ी पर हिकिड़ो उन्हनि में कच्चो पक्को हो अल्लाह असां सभिनी खे पक्को करे आमीन त चओ न दुनिया जे लाइ त चवंदो अॼु मुंहिंजी मर्ज़ी नाहे अॼु मुंहिंजो मूड नाहे पर निमाज़ लाइ जेको चवे मुंहिंजो अॼु मूड नाहे मस्जिद वञण में पोइ हुनजो छा हाल थींदो आज़ान मिली दोस्त तयार थिया हिन चयो अॼु मां न हलंदुमि मुंहिंजो अॼु मूड कमु नथो करे अॼु मां मस्जिद न हलंदुमि दोस्तनि मिंठो कयोसि पर अल्लाह कंहिंखे जल्दी पकड़ींदो आहे कंहिंखे देर चल रब रहम करे आमीन त चओ अचे तो रब जी पकड़ थी इन बतश रब्बिक लशदीद फरमाए मुंहिंजी पकड़ सख्त आहे जाओ मोटी अचो न जे दर ते तौबा ताइब थो मन राज़ी थी जन्नत ॾेई छॾी अल्लाह सिंधु पकड़ियोसि कहिड़ी बीमारी लगी अल्लाह रहम करे लेटरीन त माण्हू खे हेठे पासो ॾेई ईंदी आहे पर हेठों दरवाज़ो बंदि थी वियो वाह त मां लेटरीन गंद धप बदबू भरसा को बीहण भी न पियो ॾेसि घर वारा बेज़ार थी विया डॉक्टरनि ॾे खणी विया डॉक्टरनि चयो बाबा इन मर्ज़ जो असां वटि इलाज कोन्हे छो त ज़िंदगी में असां पहिरियों मरीज़ ॾिठो ये हाणे कोरोना वायरस जी बीमारी आई तव्हां ॿुधी अलाए कोन ॿुधी न कोरोना वायरस की बीमारी आई दुनिया परेशान थी वही बिन मुल्कन में अग में चक्कर नहीं हेडे बाद में आई पर अल्लाह की मेहरबानी से जो मुसलमान जेके निमाज़ी हा अल्लाह उनके महफूज रखियो चीन के डॉक्टर ला इलाज करे छड़ियो चीन जा मानू उतों जे बुजुर्गन आलमन नेकन दे आया मुसलमानन दे आया उनन चे बाबा वाहिद हलेन जो थो वुजू कयो छा कयो चीन जा काफर वुजू पिया करन त बीमारी हटंदी पी वने जिन ॾिठो त वुजूअ में एॾो फ़ाइदो आहे त निमाज़ में केॾो न मज़ो हूंदो छो न मुसलमाननि जे नबीअ ते कलमो पढ़ी पक्का ठका निमाज़ी बणिजी वञो धड़ाधड़ काफर मुसलमान पिया थियण ते मुसलमान जे मुल्क जा हाकिम पिया झलनि त मस्जिद न वञो बीमारी अथव बीमारियूं दूर करण वारी शइ निमाज़ आहे मां दुआ करण आयो आहियां अल्लाह से निमाज़ सां मोहब्बत निमाज़ सां कुर्ब नसीबत फरमाई यकीनन निमाज़ी जे जिंदगी में कारोबार में बरकत अथव निमाज़ी धरती ते घुमे तो अल्लाह जी रहमत थी वसे बेनिमाज़ी घुमे तो अल्लाह जी लानत थी वसे दोस्तन ॿुधायो 3 ॾियारा तड़पी तड़पी मरी वियो ॻाल्हि यादि आहे विसरी वई 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुनजो जनाज़ो थियो जनाज़े सां अज़ीज़ करीब हली न पिया सघनि कुल्हे खे खट ॾेई न पिया सघनि हुन में बदबू पई अचे एॾी धप जो हर को कुल्हो ॾेई वरी कढियो पियो वञे पर पंहिंजा त मजबूर हूंदा आहिनि जो कुल्हो ॾिनियूं पिया वञनि अचे थो इलाइक़े जा कुता जनाज़े जे पोयों लॻी पिया टप ॾेई खट जे मथां पिया चढ़नि मानू हैरान थी विया जे ढूंढ ते कुता ईंदा आहिनि कुता खट जे मथां पिया चढ़नि माण्हुनि जो रड़ियूं पइजी वयूं चीखा पइजी वयूं लिठियूं खणी आया कुहाड़ियूं खणी कुतनि खे डुकायो पर कुता जान न पिया छॾनि हलंदे हलंदे कब्रिस्तान ते पहुचायूं उन कबर में जॾहिं उनखे दफ़न कयूं दफ़न करण खां पोइ मिट्टी ॾेई पोइ रवाना थिया त साॻी कुता अची कबर जे मथां पहुता कबर खे खोटनि पिया माण्हू परेशान थी विया पर अबो रोए थो अखियुनि मां पाणी थो हले जीअं मुंहिंजे बचड़े जी कबर खे बचायो कुता ज़ालिम मुंहिंजे बचे जी कबर खे खोटनि था बाबे जो रोअण जो रड़ियूं पइजी वयूं माण्हू अची लठनि सां बीजी विया बंदूकनि सां वेही रहिया पहरो पिया ॾियनि पर आख़िर केतिरो टाइम पहरो ॾेई कबर जे मथां पहरो ॾियनि आख़िर माण्हुनि कुझु सियाणनि सोचियो त बाबा कंहिं आलिम कंहिं बुज़ुर्ग कंहिं अल्लाह जे वलीअ नेक साले खां पुछा त कयूं कबर खे खोलियूं त चई कबर में कहिड़ी शइ आहे जो कुतनि एॾो ज़ोर भरियो आहे वञी पुछा के उन्हनि चयो साईं भली क़बर खोलियो अल्लाह साईं कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे इंसान खे सुधारण जे लाइ अल्लाह ॾेखारींदो आहे पर असां न सुधरियासीं मां टंडरे अलाहार जे पासे ॾे वियुमि कालू बिरादरी जा हा मूंखे चयो मौली साहब हिकिड़ी औरत खे ॿार तो ॼायो आहे पर मुंडी त इंसान जी त पर धड़ बकरी जो आहे
छो था खुदा के नाराज कयो अचो रब जे दर ते मोटी अचो 24 कलाक माफ़ी जे इंतजार में थी हो तो चवे अचण जी देर मुझे परचण जी देर ना है तरी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते अचो तो मोटी अचो तो राजी करे जन्नत ॾेई छॾिया। केड़े पहलू ते वाइज कजी नमाज वारे पासे दे वणो था त दोस्त बे नमाजी थिया पिया आहिनि जे बे पासे दे था वणो के था चवन से मुनकरन रसूल जा के था चवन अहल बैतन के न मनीदा आहिनि मां अल्लाह जे कुरान जे ॾियो चवां थो असां सब खे मनीदा असां चाहींदी यारन खे भी मनियो त पंजन तनन खे भी मनियो चवण सुभान अल्लाह। अबा केड़ा केड़ा नबी जे बच्चन के मनीदा आहिनि उहा नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर असां सब के मनीदा हूं। अबू बकर साईं के भी मनीदा हूं तो सोने उमर के भी मनीदा हूं तो सोने उस्मान के भी मनीदा हूं सोने अली के तो मनीदा हूं पर अली जे बच्चन के भी मनीदा हूं इन्हनि को सवा असां जो ईमान जो बचण मुश्किल आ। वो मैं छो न चवा अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सुभान अल्लाह हुसैनी गालानी ये दिल ते मैार कानी अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। जब एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का। जय हुसैन के नानी असां जी तरबियत कई छा कई तरबियत कई त नमाज जी पाबंदी कजो। जय हुसैन के नाने इहा भी तरबियत कई त बे अम्मा जी खिदमत भी कजो। अज नौजवान भी माजी नाफरमानी था करन बेस्टू था करन पोढ़ा रोयन था हो पोढ़े जो बथा अखिन मां मोढ़ो न करई हर हली भी दई खुदा जो कसम ठहल जिंदगी बर्बाद थी वी दई मां खुदा जो कसम खड़ी न कुरान जे ॾियो थो चवां जेको अबो अम्मा राज़ी आ खुदा जो कसम या अथड़ा खणंदई टठल कम भी रब तुंहिंजा ठाहे छड़ी। पी मां जी खिदमत कयो पी मां जा पिटियल असां रोटन ते पिनंदे ॾिठा आहिनि। कुरान थो चवे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। कुरान तो चवे इबादत अल्लाह जी कयो पर अबे अम्मा सा सोहणा हलो। असां दुनिया सा सोहणा हलंदा हूं पर पी मां सा सोहणा न हलंदा हूं। पी चवेस तो पुट काॾे चए बा वञा तो आदलपुर। अरे ॿुधाए कहिड़ी महिल मोटंदे के मोटंदो मां सॼी रात अबे जी निंड फिटी वई त अले कहिड़ी महिल छोरो ईंदो बदबनी जो दौरा फहाशी उरानी जो दौरा ले गलत सोबत में न वहिजी वञे मत जिंदगी तबाह न थी वञे। पी मां जहिड़ो ख़ैर ख़्वाह दुनिया में कोन थी हिननि सां न फिटाए जा दुनिया वारा लालची हूंदई लालच को मक़सद हूंदो पर पी मां जो कोई मक़सद न आहे। पी मां चवंदो अल्लाह मुंहिंजी हयाती में मां पंहिंजे बच्चे खे सुठी मंज़िल ते ॾिसण थो घुरां मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह साईं अबे अम्मा जी इज़त एहतराम नसीब करे। अबे अम्मा जो पिटियल भली मौलवी हुजे पीर हुजे बुजुर्ग थी वञे पर जन्नत में न वेंदो। पी मां जे दुआउनि सां जन्नत मिलंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े कब्रस्तान तां गुज़रिया पिया वञनि कब्र मां चीखूं दाहूं रड़ियूं आयूं। पाक नबी इमामुल अंबिया सोहणनि जो सरदार नबी बिठो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उन हबीब किबरिया जी टेढ़ी तारीफ़ कयां खुदा जो कसम जे नबी जी तारीफ़ रब से कुरान में कदे फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। काते फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा। ये मिठड़े नबी जी तारीफ काते फरमाए वरफाना लक ज़िक्रक। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब तुंहिंजे ज़िक्र के एॾो मथे कथम जते मां अल्लाह जो नालो हूंदो ते तो मोहम्मद मुस्तफा जो नालो भी उन मदीने वारे घोट फरमायो ही कब्रस्तान तो ट्रपियम चीखूं दाहूं रड़ियूं ॿुधण में आयूं पर कब्र मां बाहि जा उलांबा पिया निकिरनि। साईं कब्र जे मथो बीह रहिया ॿुधो घोटकी जी पसगिरदाई जा मुसलमानूं। पाक नबी इमामुल अंबिया सहाबा के फरमाए सहाबियो जी सोहणा फरमाए कंहिंजी कब्र आहे
साहबा जो से पतो ना है अले कह दिया नबी तो फरमाए तवा मो हिकड़ो वनी करे मदीने जी बाजार में ऐलान करे मानो अचन सुञाणे साहबी ऐलान क्यों अची मानो गड थी विया हजारन में मानो गड थी विया कब्र के सुञातऊं के जो से मुंजो सौट हो के जो से मुंजे मामे जो पुत्र हो सही मुंजो चाचो लगंदो हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जो खबरन जे वालिदैन मो को जीरो आ उनन जो से कुर्बान वना अबो त मरी व अमर जीरी तक नबी अलैहि सलातो सलाम फरमाए वनो वनो जल्दी कयो पोड़ी के मां मोहम्मद करीम दे वठी अचो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम तेरे अम्मा कुरानी के मिलो कुरानी बेचारी लठ की टेक ते पैर घिसकाई दे नबी से जी खिदमत में पहुंची संजन फरमाए अम्मा तू कमजोर थी वया तो के मां न घुराया हां तो दे पान चाहा पर इन्हीं जे करे घुरायो तो मैं बुधा त कब्र कह दिया औरत जी चीख निकली गई लाह निकली वही रोई चवे थी सोना मुझे जिगर के टुकड़े मुझे पुत्र की कब्र नबी से फरमाया मां दे खबर पुत्र को राजिया कि नाराजा और जो अल्लाह जा रसूल मां इनको ॾाढो नाराजा सजन फरमाए अम्मा केड़ो दुख थी के मुझा साईं घरवारी की इज्जत कंदो पर घरवारी जे सामू मुके बेइज्जत कंदो इन्हीं जे करे मुके ॾाढो सदमो आ सजन फरमाए अम्मा वडी तकलीफ में आ बाहे वकोड़ी पई त माफ करे औरत जी ते सोना माफ त कया पर दिल नथी मने नबी अलैहि सलातो सलाम फरमाए अम्मा वडी तकलीफ में आ अजाब में आ माफ करे जैसे मुझे दिल नथी करे तो नबी से उन अम्मा जे सीने दे निगाह कई रहमत दो आलम की नजर पई चौ न सुभान अल्लाह नबी सोने की नजर जो पई त औरत जो अंदर वारियूं अखियूं भी खुली पियो त अंदर वारा कन भी खुली पिया अंदर वारन अखियुनि सां पंहिंजे बच्चे के सड़ंदे भी ॾिठई अंदर वारे कननि सां पंहिंजे बच्चे जूं रड़ियूं भी दाहूं भी चीखा भी ॿुधई बचड़ो अंदरों रड़ियूं करे तो चवेसि ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मूंखे माफ़ कर मां वॾे अज़ाब में आ अम्मा जॾहिं पंहिंजे बच्चे के सड़ंदे ॾिठो अम्मा जी चीख निकिरी वई रोई चवे थी ओ मुंहिंजा सोना नबी मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पुट खे माफ़ कयो अखियुनि सां मां पंहिंजे पुट खे सड़ंदे ॾिसी नथी सघां मुसलमानो इतो मालूम छो त पीउ मां कॾहिं बि पंहिंजे बच्चे खे ॾुखियो ॾिसी न सघंदो आहे सदाई पंहिंजे बच्चे खे ख़ुशहाल ऐं सुठो ॾिसंदो आहे ईअं आहे मां ग़लति थो ॻाल्हायां मां त खोड़ जलसन में वेंदो आहियां नौजवान ईंदा आहिनि जैसे अबो मौत जी कश्मी में आहे दुआ घुरो त ख़ैर सां रब घुराएसि तव्हां बि ॿुधो हूंदो मौलाना उज़ैर अहमद खोड़ आया पर कॾहिं भी पी कुराड़ो इहे लफ़्ज़ न चवंदो पुट मौत जी कश्मी में आहे सही नौजवान एक्सीडेंट थियो आहे मथो भी फाटी पियो त टंग भॼी पई त मौत जी कश्मी में आहे इहे न चवंदो त दुआ घुर रब ख़ैर सां घुराए सॼी राति निंड नथो करे अपोइ चवंदो अल्लाह दुआ घुरो त अल्लाह मुंहिंजी ज़िंदगी बि बचड़े खे ॾे शर्म न खपे नी नौजवान खे जेको पीउ मां सां सीनो थो साहे ग़लति थो ॻाल्हायां अज नौजवाननि जा कंध भॻा पिया आहिनि पीउ मां जी इज़त नथा करनि मां दुआ करण आयो हां अल्लाह अबे अम्मा जी इज़त एहतराम ऐं कुर्ब नसीब करे आमीन त चओ पीउ मां सां हा हूं न कजां हड़ हली वेंदई नेक चट थी वेंदई जहन्नम में हलियो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया सवा लख नबियन जे सरदार नबी पाक मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारा बस मां पंहिंजे मौज़ू खे निपटाइण जी कोशिश थो कयां जॾहिं उन नौजवान जे लाइ आलिम खां पुछा कयो त साईं क़बर कुशाई कजे या न कजे उन्हनि चयो वञी क़बर खे खोलियो अल्लाह से कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे अचे थो आदलपुर जी पसगिरदाई जा मुसलमानो क़बर खे जो खोलियो त क़बर में इंसान न हो सूअर सुतो पियो हो गाली याद आले विसरी वियो अदा खुदा के नाराज न कयो नबी जी हदीस आ बेनमाज़ी उथंदो शक्ल इंसान जी न हुंदस खिलजी रही हुंदस रब दुनिया में दिखारे थो अरे जंहिंखां बि पुछा कर चइसि दुआ कर अल्लाह नसीब करे सी मौलवी साहब दुआ तू कर अल्लाह नमाज़ी में को कहे सी बाकी मानी जे लाइ माशाअल्लाह कोई बाहूं ॿई पुजल हूंदसि हिते न चवंदो साईं दुआ कर गिरहो फासे थो बाकी नमाज लाइ दुआ फिर कब्र में तो पो खबर पई ओच तो मौत अचे थो ओच तो कब्र जो मेहमान बणवे मां अञा गाड़ी को मसल थम तो फकीर मानुल्लाह मुखे जो से मुंजो वडो धरादर जहान छड़े कब्रिस्तान में सुतो आ उन जला मगफरत जी दुआ भी करो
अल्लाह उन मरहूम जी मग़फ़िरत करे। अल्लाह सभिनी जे नौजवाननि जी पोड़नि जी क़ब्र में ख़ैर करे, ॿिन्ही जहाननि जी उन्हनि खे कामयाबी नसीब करे। जेके जीअर आहिनि उन्हनि ते बि राज़ी थिए और जेके दुनिया छॾे क़ब्रनि में पहुता आहिनि उन्हनि खे बि बख़्शे, जन्नत जो सोन जूं माड़ियूं अता फरमाए। मरणो ज़रूर अथई पर दुनिया में अहिड़ी पोख पोखे वञिजो मरण खां पोइ क़यामत ते तुंहिंजो सिलसिलो जारी हुजे। नमाज़ी बण, पाण भी नमाज पढ़, बच्चन के भी नमाजी बना, अहल अयाल के भी नमाजी बना। अज तरबियत असा बच्चन जी कयूं नथा, बस मथी दिल सां छोरा नमाज क्यों नहीं पढ़ंदा ताकि वने मजदूरी जे न को डंडो हथ में चे मानी न बेसा। हाणे भुख मरे सा छोरे के मानी न मिले पो मजबूरन भी विंदो, तगारी खणे मजदूरी करे गाह करे कंदो, पर उनके सट कोड़े नमाजी थी। खुदा जो कसम अगे जमाने जा मर्द भी नमाजी हा त औरतूं भी नमाज़ण हुयूं त घर में सुबह जो नमाज थींदी ही, जिक्र थींदो हो, अल्लाह अल्लाह जो नालो हलंदो हो, असां जूं अमड़ियूं न्याणियूं असर जो थंदियूं हो, अल्लाह अल्लाह जो जिक्र भी थींदो हो। नमाज पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत थींदी ही, पोइ घरनि ते खुदा जी रहमत वसी पवंदी ही। अॼु छो पाणी जवान उथे 10 बजे थो तो घरवारी भी अञा वरी कलाक लेट उथंदी, चवंदी वॾेरो जो देर उथियो आहे त मां वरी कहिड़ो कुसूर कयो आहे। खुदा जो नालो थियो, बेनमाज़ी न थियो, बेनमाज़ी न थियो, नमाज़ी थियो। बेनमाज़ी जी हड़ वई, नमाज़ी जा ॿई जहान रोशन ऐं बुलंद थींदा। मां दुआ कयां थो त अल्लाह असांखे नमाज़ी करे, असांजी न्याणियुनि खे बि नमाज़ी करे। अॻे माण्हू शादियूं कंदा हुआ न, शादियुनि जे मौक़े ते कुंवार उहा ॻोल्हींदा हुआ, पुछंदा ॾियो ख़बर क़ुरान पढ़ियल आहे? हाणे नमाज पढ़ंदी आहे, हाणे इहा पुछाई न की कुछ पढ़ियल आहे, होॾो वारी तालीम सम्झो था न। क़ुरान अचे न अचे, नमाज अचे न अचे, पर अंग्रेजी तालीम हुजे। अंग्रेजी तालीम वारनि जा हाल तव्हां पाण ॾिठा आहिनि। हेॾे असांजे इलाइक़े ॾे हिकिड़ो अमरा शादी करे आयो, घरवारी वठी आयो, 40 ॾींहं पूरा चई मां इंतज़ार कंदो रहियुमि त घर में न मानी पई पचाए न ॿुहारी पई। हिन हे चई बि न पियो सघेसि। वॾा माण्हू ज़ालनि जा मारियल आहिनि। ज़मींदार हो, वॾो माण्हू हो, घरवारी खे चई न सघियो, चई कंहिं तरीक़े सां गैरत ॾेरायांसि। मां ॿुहारी पई ॾे, तकड़ में घरवारी पोइ उथी वञी मां खे हथ विधई, ॿुहारी खसेसि। चई मां तूं न ॾे, मां तूं कमज़ोर आहे, मां पाण थो ॾियां। चई मन शर्म अचेसि, मन हया अचेसि। अमड़ चुसि पुट, ॿाहिरि जा कम तव्हां मर्दनि जा आहिनि, अंदरि जा कम घर जा असांजा आहिनि, ॿुहारी मां ॾींदुमि। त घरवारी परे खां हकल ॾेई चए थी छा था जहिड़ो ज़ाल मुरीद कंदे हेठि चई जहिड़ो बेड़ो कोन्हे। अमा चवे थी ॿुहारी मां ॾियां, मां चवां थो मां ॾियां। थी वेड़ो छो था पोइ वारा ठाहियो न, हिकिड़ी माणे ॾे ॿेड़ी तूं ॾे। गावड़िया वेठा आहिनि से मुल्हनि मुल्क में आयो आहे। जे दीन घरनि में न हूंदो, न्याणी खे दीन न सेखारियो त इहो हाल थींदो। इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी पढ़ण जी कंहिं घर में आई, बस आख़िरी जुमला ख़त्म थो कयां। जॾहिं कुंवार कंहिं इलाइक़े में ईंदी आहे त पाड़े ओड़े जूं मायूं चवंदियूं त ॾिसी अचो, न कुंवार जो मुंहुं ॾिसी अचो, मुलाक़ात करे अचो। ॿिए इलाइक़े में पढ़ण जी आई आहे, इलाइक़े जूं औरतूं आयूं, दरवाज़ो बंदि आहे। घोट मस्जिद में पहुतो आहे त कुंवार घर के मुसलो सिधो करे क़ुरान थी पढ़े पई। चओ न सुभान अल्लाह। क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे वरी सुबुह जी सुन्नत भी पढ़ी, फर्ज़ पढ़ी, वरी क़ुरान खोलियो वेठी आहे। सस मथो आई, 12 औरतूं इंतज़ार में बीठियूं रात खां वठी त कुंवार जी ज़ियारत करे पोइ वञूं। मथो अची बीठी ॾिसे त सुभान अल्लाह, ॼाण तिलावत बंदि कई, सिजो भरियो त वरी इशराक शुरू थी वियो। मायूं ॿाहिरि बीठियूं आहिनि, पुछा थियूं कनि भला एॾी देरि छो कई अथई? चई वरी क़ुरान खोलियो वेठी आहे, मथो आयूं। चई अम्मा औरतूं बीठियूं आहिनि, तोसां मुलाक़ात करे वेंदियूं। चई अम्मा ॻाल्हि इहा आहे, मां 70 सालनि जी उमिरि में जॾहिं खां वठी पाण खे संभालियो अथमि, ज़िंदगी में मां को निमाज़ क़ज़ा त न थी आहे। मां बेनमाज़ी औरत जो चहिरो त ॾिठो आहे, पर बेनमाज़नि बि मूंखे ॾिठो आहे। हिननि औरतुनि खां पुछा कर मत का बेनमाज़नि त न आहे। न ॻाल्हि सम्झ में न आई। असांजी मायुनि जा वास्ता ई बेनमाज़नि सां, सम्झो था न। पोइ रवा जिन वीचारनि न्याणियुनि जा मथनि ते हूंदा, वार ज़ाहिर न कंदियूं हूं, हाणे उहे बि उन्हनि सां वेही कचारी करे किचन जी पाइण जूं आदत थी वियूं आहिनि। जो अल्लाह अहिड़नि न्याणियुनि खे सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुठियुनि न्याणियुनि सां सुठियूं न्याणियूं वेहंदियूं त सुठियूं थींदियूं, जे फ़हाश औरतुनि सां वेहंदियूं त इहे बि गंदियूं थींदियूं। मां दुआ करण आयो हा त अल्लाह असांजी न्याणियुनि जे मुआशरे खे चङो करे, तॾहिं चङो थींदो जॾहिं चङनि सां सोबत हूंदी।
अचे तो उन औरत की तबलीग रे मेहनत एडी कामयाब थी वई जेके भी औरतूं आयूं सभिन वायदो कयो अॼु खां पोइ निमाज़ त पढ़ंदासीं निमाज़ त पढ़ण शुरू कयो पर तहज्जुद जो भी पाबंद बणिजो अॼु वायदो कयो त न्याणी खे ॾाज में कौरो ऐं मुसलो भी ॾिबो ऐं क़ुरान भी ॾिबो न हाणे त इहो रिवाज ई न आहे त न्याणी खे टेलीविजन हुजे अरे शामो शा कर्ज ॾिनो थो वञे न्याणी खे क़ुरान पढ़ायो खुदा जो कसम तू मरी कब्र में पुगे न न्याणी वेही क़ुरान पढ़ंदई कब्र ते रहमत जी बरसात बस लंबे चौड़े वाइज करण जी आदत भी न हुई पर अल्हम्दुलिल्लाह मौलाना स्टेट ते वेठो आ मां त अञा भी समझा तो मतलब बेअदबी भी करे वियो हां इंशाअल्लाह ताला वरी जिंदगी रही फकीर अमानुल्लाह जो जलसो आहे मुजाहिद माण्हू आहे पाण त वते तो घुमंदो हाणे जीअं वणे न भई ट्राली थोड़े ट्रैक्टर विझी काई वञे पाण आयो आहे हां माशाअल्लाह आयो आहे बे अल्लाह ताला बिनी जहानन की कामयाबी नसीब अता फरमाए अल्लाह हिन जे मरहूम भाउ के कब्र में जन्नत में जाई नसीब अता फरमाए हे मूसा सफर